अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु की हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंधी ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जे बारे में। उन जे बारे में आउं तव्हांखे अॼु जी हिन वीडियो में इहो ॿुधाईंदुसि त ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा थियण वारो आहे ऐं अॻिते छा थींदो। हिन ड्रामे जी जेका स्टोरी आहे उन बाबति अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर दोस्तों, तव्हां असांजी हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा ऐं असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों, अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों, जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जा जेके एपिसोड आहिनि उहे 51 अची चुका आहिनि ऐं हाणे जेको आहे हिन ड्रामे में अॻिते तमामु ज़बरदस्त हिकिड़ो मुक़ाबिलो थी रहियो आहे। उहो मुक़ाबिलो जेको आहे उहो थी रहियो आहे वॾेरे कमाल ख़ान ऐं वॾेरे गफ़ार ख़ान जे विच में ऐं तमामु ज़बरदस्त हिन जी स्टोरी हाणे अॻिते मज़ेदार आहे। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में हाणे जल्द खां जल्द रबन शादी करण वारो आहे। जीअं त तव्हांखे त ख़बर आहे, रबन जी जेका शादी आहे तव्हांखे त ख़बर आहे उहा कुझु रुकिजी वई हुई, उहा हाणे हिन वक़्तु रबन हाणे तमामु जल्द कंदो। दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में हबीब पंवर जेको आहे उहो पंहिंजो भरपूर किरदारु निभाए रहियो आहे। इन खां अलावा उमेद अली कलवड़, इम्तियाज़ सुहाग, सैयद निसार शाह, असद कुरैशी बि हाणे तमामु बहितरीनु ज़हर ज़िंदगी ड्रामे में एक्टिंग करे पियो। हू पंहिंजी एक्टिंग जा काफ़ी जोहर ॾेखारे पियो असद कुरैशी। दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद कुरैशी सिंध जो तमामु बहितरीनु एक्टर आहे ऐं पुराणो एक्टर आहे। जीअं त हुन जा काफ़ी पुराणा ड्रामा PTV खां वठी थियल आहिनि, जीअं त वकोड़ियल वजूद, पत्थर दुनिया, कारो सिज, तमामु बहितरीनु हुन जा ड्रामा असद कुरैशी जा पेश कयल आहिनि। ऐं इन खां अलावा टेली फिल्मूं असद कुरैशी जूं पिणु रिलीज़ थियल आहिनि। असद कुरैशी सिंधी टेली फिल्मूं ठाहे ऐं सिंधी ड्रामा सीरियल ठाहे हुन एवॉर्ड बि हासिलु कया आहिनि। दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे ज़हर ज़िंदगी में कमाल ख़ान ऐं हबीब पंवर जे विच में बि तमामु जल्द इख़्तिलाफ़ अचण वारा आहिनि। छो त हबीब पंवर कमाल ख़ान जी जेका फ्रेंड कलसूम हुई उनखे हुन मारियो न, बल्कि हुन पंहिंजी पनाह में रखियो आहे, यानी हुन पंहिंजे घर में रखियो आहे। हाणे ॾिसूं त अॻिते कमाल ख़ान छा थो करे हिन कलसूम जे बारे में ऐं हबीब पंवर छा थो करे, ॾिसंदासीं ईंदड़ क़िस्त में। ऐं वधीक असां तव्हांखे उहो हाल अहवाल बि ॾींदासीं। ऐं दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे फरज़ंद मलिक, जेको दर्दनि जो दरिया ड्रामे जो राइटर हुयो। राइटर त साईं नूर ज़ोन हुयो, पर कुझु एपिसोड जेके हुया उहे फरज़ंद मलिक जी डायरेक्शन में हुया। दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन सॼे ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म मेंगल ऐं अज़ीज़ कंबरानी जो जेको करेक्टर आहे उहो तमामु ज़बरदस्त करेक्टर आहे। तमामु घणो हुननि जो करेक्टर वायरल थी वियो आहे ऐं हू ॿई ॿाहिरि जंहिं महिल पाण में गुफ़्तगू कंदा आहिनि उन्हनि जी गुफ़्तगू तमामु व्यूअर्स खे तमामु घणी पसंदि ईंदी आहे। दोस्तों, अॼु जी वीडियो जेकॾहिं तव्हांखे असांजी पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि।